करीम जल्ल जलालहू के लायक आहिनि जंहिं अॼु असां सभिनि खे खुशीअ जे मौके ते शादीअ जे मौके ते हीअ बाबरकत महफ़िल नसीब फरमाई आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनि जी हाज़िरी पंहिंजी दरबार पाक में क़बूल फरमाए। जेके भी साथी हिते आया सभिनि जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमाए। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिंदी सुन्नत मुबारका ते अमल करण जी तौफीक अदा फरमाए। असानी बाबरकत महफिल में जेतरा मुअज़्ज़ज़ीन आया अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जो सायो असां अहले सुन्नत व जमाअत जे मथां घणी देर कायम फरमाए। आमीन जो दोस्तों असांजे दोस्तन ऐं असांजे बुजुर्गन मुर्शिदन जी जमाअतन जो अॼु खुशी जो मौक़ो आहे। फकीरन जी खुशी पीरन जी पंहिंजी खुशी आहे। ऐं हिन जमायत सां हिन जमाली बिरादरान सां हिन दोस्तन सां असांजो जेको ताल्लुक पीरी मुरीदी वारो आहे ओ सखणो पीरी मुरीदी वारो न बल्कि क़िबला महबूब मुर्शिद मुसल्ले धनी सरकार साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमाईंदा बाबा असांजी जमायत में ब जमायतूं ब कबीला हिक हितां जा ही जमाली फकीर अॾा टल्टी जे पासे वारा लाखा फकीर साजन फरमाईंदा बाबा ये असांजा फकीर सखणा न आहिनि बल्कि ये असांजा माइट आहिनि। इन्हनि सां असांजो अहिड़ो राबितो आहे जे माइटराणो राबितो हुजे मुहब्बत वारो अहिड़ो राबितो आहे। सो उन हवाले सां बि असांखे बेहद खुशी थी आहे जो खुशी जे मौके ते शादीअ जे मौके ते बाबरकत महफिल सजाई वई आहे। फकीर हर वक्त हमेशा का वठी वडन का वठी शरीयत जा पाबंद भी रहा है शरीयत जा पासबान भी रहा है। काल ही एतरी खबर पई जो तो कुछ भी कोन लेकिन घर में कदा कदा थाल वजे थो मूं घोट के भी घुराए उनके रिश्तेदारन के भी घुराए चयो बाबा तमा सा फकीरानो पीरानो वास्तो बा तमा सा माइटरानो ताल्लुक भी आहे। आई घर में ही थाल वजे थो जेको शरीयत के खिलाफ कम हली रहो आहे। शरीयत मुस्तफा करीम जो कानून आ उन्हीं जो फरमान आ उन्हीं जो इरशाद आ पंहिंजे नबी जे कानून फरमान इरशाद खां न पीरी मुरीदी आहे न मिठरी माइटरी आहे। जे तौबह ताइब थी दो ये थाल वगैरह खड़को वगैरह बंद कंदो त ही फकीर भी तवांजे शादी खुशी में शरीक भी थी दो जेकर न त मंगणहार के चजो तवांजो निकाह पढ़ी छड़ी दो डोलारी तवांजी महफिल सजाए वीदा हला असा तांजे वेठो ही कोन ईंदासी। फकीरन के दुख पंजी जाए ते थियो पर मुझे बाबा शरीयत सब का मुकद्दम है। असा के शरीयत की खिदमत करनी है शरीयत की गुलामी देनी है मुस्तफा करीम जे कानून जी बालादस्ती करनी है। हबीब करीम जे कानून सब का बुलंद ही बाला है उन्हीं कानून का मथे किंजो भी कानून मथे कोने को तंजे करे जेकरा शरीयत पाक जे मुआफिक जेकरा तवा अमल कयो आ तो बहताए भी थियो तो चवण लगा फकीरन जी सादी जुबान सही हाने मायानो राज आ असा जी उते नथी हले माजो मायन ते नथी हले तो पीर ते किए तवा जी हलंदी हाणे चौथा संगे तंग कर तवा सा टचो मेरा उते कंट्रोल कयो अल्हम्दुलिल्लाह खुशी बुधान जो मकसद ही हुओ तो खुशी थी जो कंट्रोल भी थी वियो तो बहताए भी थी विया आई हो यो सकड़ो थाल जो खड़को थाल गागर घड़ो वगैरह काठियों चपड़ी यकतारो ये सब साज के अंदर दाखिल है। पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो बुइस्तु बिकसरिल मज़ामीर मां मोकलोई इन्हीं के लाए वियो आहियां तात मां साज सरोज ये सब भनी छया। रब करीम जे महबूब करीम फरमायो मुखे अल्लाह मोकलो ही नहीं जे लाया मां साज तोड़े छया ई साज मुस्तफा करीम के पसंद ना है। पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब
हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास सदन सौट सा गड बनी रहा हुआ सास जो आवाज बुधण में आयो पान पंहिंजे कनन में आंगुरियूं विधो अॻिते वञी करे पान फरमायो त अब्दुल्ला आवाज अचे थो अर्ज़ करण लगा है क़िबला आवाज अची रहियो आहे वरी अॻिते विया वरी ॿियो दफ़ो पुछो आवाज अचे थो पान अर्ज़ कयो सही आवाज अची रहियो आहे वरी टियों दफ़ो पुछो हाणे आवाज अचे थो अर्ज़ कयो सही अञा आवाज अची रहियो आहे पोइ जॾहिं आवाज अचण ख़त्म थी वियो तॾहिं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे कननि मुबारकनि मथां आंगुरियूं ॿाहिरि आंदियूं पाण फरमाए थी शैतानी आवाज आहे इहो असांखे पसंदि न आहे असांखे पसंदि में पसंदि जेको आवाज आहे सो रब जे क़ुरान करीम जे तिलावत वारो आवाज असांखे पसंदि आहे मबगूस जेको आवाज आहे सो ढोल दमामे धमजर राग रंग वगैरह जो हूंदो आहे मदीने वारे साईं खे इहो आवाज पसंदि न आहे त मुस्तफा जे गुलामनि खे बि इहो आवाज पसंदि कोन हूंदो आहे असां सुन्नी त सदायूं था नाले जा सुन्नी रहिजी आसी न सुन्नत ते असांजो अमल रहियो न सुन्नत जी पासबानी रही आहे न सुन्नत जे तरीक़े खे असां समझी सघिया आहियूं असां सुन्नत शादी सुन्नत तोहर सुन्नत असां पाण सुन्नी सुन्नत खे अहिड़ी तरह मल्हायो पियो वञे ढोल धमजर राग रंग सुन्नत खे अहिड़ी तरह मल्हायो वञे पियो जंहिंमें अल्लाह रसूल खे नाराज़ कयो वञे शैतान खे राज़ी कयो थो वञे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो त मुंहिंजी उम्मत जे मथां वो वक़्तु अचण वारो आहे जो सरोज राग शराब ऐं ॿियो हराम कम उन सभिनी खे हलाल करण जी कोशिश में रहंदा एतिरो अपनाईंदा नाला नवां उन्हनि खे ॾींदा एक केड़ो डी मलायो न आया ॿियो वैलेंटाइन डे मोहब्बत जो आलमी ॾींहुं आहे मोहब्बत जो आलमी ॾींहुं छा थो थिए इन मोहब्बत जे आलमी ॾींहुं हिकड़ो ॾींहुं साल में हिकड़ो असांजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते इरशाद फरमायो सॼी ज़िंदगी सॼी उम्र हर घड़ी मोहब्बत ही मोहब्बत मल्हाईंदा भी रहो ॾींदा भी रहो वठंदा भी रहो सॼी ज़िंदगी इस्लाम जो बुनियाद ही मोहब्बत जे मथां है ईमान जो बुनियाद ही मोहब्बत जे मथां है पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो अला ला ईमान लिमन ला मोहब्बत लह खबरदार जे वट मोहब्बत ना है उन वट ईमान ही कोन्हे लेकिन मोहब्बत भी शरीयत पाक जे दायरे में शरीयत पाक जे उसूलन जे मुवाफिक एड़ी मोहब्बत बाकी जको ये ॾींहुं मल्हायो थो वञे वैलेंटाइन डे इहो ॾींहुं जेको मल्हाए थो वञे उन में छा छा न थी रहियो आहे राग रंग शराब कबाब खराबियूं हर चीज जी बुराई हुजे ऐं उन खे ख़ुशी सां मल्हायो थो वञे सरे आम मल्हायो थो वञे शरीयत पाक उनजी चङी तरह नफ़ी फरमाई आहे उनजी का भी शरीयत पाक जे अंदर इजाजत ना है तू मोहब्बत वल वरहाई थो सब का पेरा मोहब्बत करण जो हक है त अल्लाह वहदहु ला शरीक लहू सा हक है जेको तुंजो खालिक आ जेको तुंजो मालिक आ जेको तुंजो रज़ाक आ जे तुखे जिंदगी दी आ तू ने रब सां मोहब्बत कर बे नंबर ते पंहिंजे नबी सां मोहब्बत कर टे नंबर ते नबी जे आल ऐं असहाब सां मोहब्बत कर चौथे नंबर ते अल्लाह जे वलियन सां उलमा अहले सुन्नत सां तू मोहब्बत कर उन के बाद आम मुसलमानन सां बाने के बंद कर आम मुसलमानन सां तू मोहब्बत कर आम मुसलमानन सां तू प्यार कर लेकिन शरीयत पाक के दायरे के अंदर रही तू प्यार कर तो अल्लाह भी तुझे मथा राजी तो मदीने वालो साईं भी तुझे मथा राजी नारे तकबीर जुमे नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दरबार आलिया वीर शरीफ सरकार की आमद महबूब की आमद मदनी की आमद यासीन की आमद जमात अहले सुन्नत
अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो। आज सबको दावा करे रहे हो तो मां ईमान वारो आया, मां ईमान वारो आया, पर हकीकत में ईमान वारो केरा है। छा कलमे पढ़ण सा मानो ईमान वारो थी वियो, छा दाढ़ी रखण सा ईमान वारो थी वियो, छा पटके पाइण सा ईमान वारो थी वियो, छा नमाज पढ़ण सा ईमान वारो थी वियो। ईमान केड़ी चीज जो नालो आ? लफ्ज़ ईमान जी माना आहे मञण, दिल जे गहरायन सा इंतहाई दिल सा कंहिंखे मञण, उन्हीं जो नालो उन्हीं जी माना उन्हीं के ईमान चयो वेंदो आहे। ऐं इस्तिलाह शरीयत पाक जे अंदर अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात के अकेलो करे मञण ऐं हुजूर अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात व बरकात के दिल जे इंतहाई गहरायन सा अल्लाह तबारक व तआला जो रसूल करे मञण। मञण खे ईमान चयो वेंदो आहे, पढ़ण खे ईमान कोन चयो वेंदो आहे, ॻाल्हाइण खे ईमान कोन चयो वेंदो आहे, ज़ुबान ते लफ़्ज़न हलाइण खे ईमान कोन चयो वेंदो आहे, उज़वन जी जोड़ जग खे ईमान कोन चयो वेंदो आहे, उज़वन जे कमन कारण खे ईमान कोन चयो वेंदो आहे। ईमान जो असल मरकज़ त दिल आहे, दिल जे अंदर मोहब्बत पैदा थिए, किसान मोहब्बत अल्लाह जल्ल जलालुहु सा मदीने वाले साईं अलैहिस्सलातु वस्सलाम सा मोहब्बत पैदा थिए, उन्हीं के ईमान चयो वेंदो आहे। न त मुनाफिक भी हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे दौर में हुआ, मुनाफिक कलमा भी पढ़ंदा हुआ, नमाज़ूं भी पढ़ंदा हुआ, मुनाफिक रोज़ा भी रखंदा हुआ, जिहाद जे सफर में भी अची करे बीहंदा हुआ, उमरा भी वनी कंदा हुआ, मस्जिदों भी ठाराईंदा हुआ, दीन जे नाले ते कम भी कंदा हुआ, पर जदा मुनाफिक हबीबन करीमन जी दरबार में अची रहा है, अल्लाह जल्ल शानो इरशाद तो फरमाए इज़ा जाअकल मुनाफिकून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह वल्लाहु यअलमु इन्नका लरसूलुहु वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफिकीन लकाज़िबून। हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन जल्ल शानुहु के इरशाद फरमाए सोना तवाजी दरबार में मुनाफिक अचन था, छा था जे चवन कलमो शहादत जो पढ़ी रहा, आलो नशहदो चवन था तसा शाहिदी था जो शहादत जो कलमा पढ़ो था, त बेशक तू अल्लाह जो रसूल रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो तो वल्लाहु यअलम इन्नका लरसूलुहु, ऐं अल्लाह तबारक व तआला के इल्म रब के जाना, अल्लाह के खबरात तू वाकई अल्लाह जो रसूल पर वल्लाहु यशहद ऐं अल्लाह तबारक व तआला शाहिदी ॾेई रहियो आहे इन्नल मुनाफिकीन लकाज़िबून, बेशक मुनाफिक कूड़ा आहिनि। कलमो शहादत जो भी पढ़ी रहा है, रब तो फरमाता कूड़ा है, मौला ही नमाजों पढ़ी रहा है, रब फरमायो कूड़ा है, मौला मस्जिद ठहराए रहा है, अल्लाह फरमायो कूड़ा है, मौला करीम ही जिहादन जे सफन में भी हन था, रब करीम फरमायो दिए कूड़ा है, छाजे करे कूड़ा थिया जो दिल इन्हनि जे जुबान सां साथ न पी दिए, दिल जे अंदर मोहब्बत कान होए, जुबान
मथा कलमा शहादत जा भी हुआ उस बन सा नेक अमल भी करे रहा हुआ अल्लाह ताला जी दरबार में न कलमो कबूल थियो न की का नमाज कबूल थी न की ईमान कबूल थियो आओ कबूल थी दी त दिल कबूल थी दिया अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु इरशाद फरमाइंदो यौम ला यनफउ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम मजरी है न के माल न फोड़ी दो न के पुत्र न फोड़ी दा नफो के थी दो जेको सलीम दिल खणी आयो साफ सालिम दिल अल्लाह ताला जी दरबार में खणी आयो को इन्हीं के हर तरह जो नफो ही नफो आहे इते उठ किताबन जा फड़ी त वने पर रेल का जो किताबन जो पढ़ी वने केतरो भी पढ़े जेकन दिल जे अंदर मोहब्बत ना है वो सुना लाल लतीफ सरकार से फरमाईदा है त पढ़ा प्या पढ़ल यारो पढ़ा प्या पढ़ल पर कढ़न की न कुलूब में पढ़ा डोह चढ़ल जे वर्ग बार नवे तेरा जिए वर्ग बारींदा वजन तिए डोह चढ़ंदा वजन आओ पंजी दिल पेश कर तू दिल पंजी साफ मुस्तफा दी दरबार में खड़िया हबीबन जी दरबार में तो पंजी दिल पेश कई वो सुने लाल लतीफ सरकार से अले रहमत इरशाद फरमायो ते राणे कनारा मुडे नौनिया पो आयो लतीसू लतीफ चले दादर कनांदात हणे को न पूछे थो साथ जेके आया से अगी वया दिल जे हुजूर सा हलिया दिल जी गहरायन साण हलिया दिल जी मोहब्बत साण तो हलिया तो जो जिस्म काथे भी हुजे पर दिल मदीने वाले घोट जे कदमन में पहुंचाए छड़ त तुझा बेड़ा ही पार थी वञा था तो सैयदना उवैस करनी के कौन बुधो आहे करन में रहे बियो यमन में रहे बियो अमर जी जल कुराड़िया जवे पई त बच्चा मुंजी खिदमत कर मुखा परे न वन जाए हबीब जो इश्क भी सीने जे अंदर आ मोहब्बत भी सीने जे अंदर आ माओ जी जल जो भी फरमान उन्हीं जी भी खिदमत करनिया जारी तरह अखिन ते दीदार को न कयो पर मुंजा दोस्त हजरत उवैस करनी दिल साण उहो दीदार कयो जेको जिब्रील अमीन सिदरतुल मुंतहा ते मुस्तफा जो दीदार कयो उवैस करनी उहो दीदार मुस्तफा जो कयो जड़ो जिब्रील अमीन दीदार कयो मलकी सूरत में मुस्तफा जो दीदार कयो जाहिरी सूरत बशरी सूरत में खणी दीदार कोन थियो मदीने वाले साईं जी भी एडी मोहब्बत थी वई एडी मोहब्बत थी वई सैयदना अवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु हबीबन करीमन जी दरबार में आया लेकिन रब करीम की एडी कुदरत जो आशिक़न जे नसीब में विछोड़ो ही लिखल हुओ मोहब्बत वधीक लिखल हुई अखिन जो ज़ाहिरी ढोल लिखल कोन हुआ मस्जिद शरीफ में आयात हबीब अली सलातो सलाम कोन हुआ अमर जी जल जो चवण हो तो जल्दी वापस मोटी अच जाए हबीब अली सलातो सलाम जे अचण का पहराए सैयदना उवैस करनी माओ जी जल जो चवण मुकद्दम रखी करे वापस बैठे मोटी हजारिया हबीब अली सलातो सलाम जन आया महबूबन फरमायो तो मुखे इन मस्जिद शरीफ में पंजे आशिक जी खुशबू अची रही है
अॼु त आशिक़ जी खुशबू अची रही आहे। अर्ज़ कयो वियो त क़िबला हिकिड़ो इश्क में सरशार लॻो पियो हो, मोहब्बत में मस्त लॻो पियो हो। सुणा उहो यमन जो आयल हो, करन जो आयल हो, उवैस जबन जो नालो ॿुधाई रहियो हो। अवां जी मोहब्बत में मतवालो लॻो पियो हो। हिते आयो थोरी देर बीही करे अवां जी ॻाल्हि पुछाई, वरी अखियुनि मंझां लुड़क हारे वापसि पोइते मोटियो हलियो वियो आहे। हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो, ओ मुंहिंजा सहाबियो ॿुधायो त मुंहिंजो दीवानो कहिड़ी जाइ ते बीठो हुओ, मुंहिंजो मस्तानो कहिड़ी जाइ ते बीठो हुओ, मुंहिंजो आशिक कहिड़ी जाइ ते कदम लॻायो बीठो हुओ। हबीबन करीमन खे ॿुधायो वियो त क़िबला हीअ जाइ आहे जिते तव्हांजो आशिक अची करे बीठो हुओ। मदीने जे साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे आशिक जे नक्शे कदम जे मथां पंहिंजा कदम रखी करे रब करीम जी दरबार में दुआ घुरी आहे, ओ मुंहिंजा मौला उवैस करनी जे इश्क जे सदके मुंहिंजी उम्मत जी मग़फ़िरत फरमा। सुभान सुभान हाँ या दुआ घुरता अल्लाह ताला उन्हनि जे सदके का इश्क जी ज़रिए असांखे नसीब फरमाए। इश्क जी ज़रिए असांजे लाइ काफ़ी आहे। उन्हनि खे त मण मिलिया, टन मिलिया, पर असांखे जेकॾहिं ज़री मिली वई असांजे लाइ उहा ई काफ़ी थी वेंदी। मुंहिंजा दोस्त रहे पियो यमन में पियो, करन में रहे पियो, पर हबीब करीम जी दरबार में पंहिंजी दिल नज़राने तौर मोकिले थो छॾे। मुस्तफ़ा करीम अहिड़ो त क़बूल कयो आहे जो असहाबन सगोरन खां बाद कंहिंजो दुनिया में दर्जो आहे त हज़रत उवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ई दर्जो। नारे तकबीर, खत्म हो गया। नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुझे पीर दरबार आली आमिर शरीफ, उलमा अहले सुन्नत, जमात अहले सुन्नत। ईमान चाहे ईमान मोहब्बत मुस्तफा जो नालो आहे, इश्क मुस्तफा जो नालो आहे। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, पूरी दुनिया जे ईमान वारन जो ईमान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो दियो। सुना अबू बकर सिद्दीक भी होई कलमा पढ़ो, सहाबा इकराम भी हो कलमा पढ़ो, अहले बैत अक़दाब औलिया अब्दाल सबनी हो कलमा पढ़ो। कलमा इहो ही हो। हाणे त माण्हू कलमो टको करे छॾियो, गीतूं ॾेई ॾेई कलमो पढ़ंदा आहिनि, सायूं खड़ी खड़ी कलमो पढ़नि, एॾो टको कलमो करे छॾियो। एॾे टिखे कलमे पढ़ण वारा बि सभु हिकिड़े पासे, उन सभिनी जो ईमान साईं जे हिकिड़े पुड़ में विधो वञे। अबू बकर जो साॻियो ई कलमो जेको अबू बकर बि पढ़ियो आहे, पर उन जो ईमान जे ॿिए पुड़ में थो विधो वञे। अबू बकर सिद्दीक जो ईमान सभिनी खां गरो नज़र अची रहियो आहे। मुंहिंजा दोस्त कलमो बि साॻियो, लेकिन वो भी अबू बकर जो ईमान करो छो इन जे करे जो अबू बकर जो इश्क सभिनी खां गरो हो, उनजी मोहब्बत सब खां वधीक हुई, उनजो इश्क सब खां गरो हो। इश्क जे मथां ईमान जो दारो मदार आहे, मोहब्बत जे मथां ईमान जो दारो मदार आहे। जेतिरे क़दर ईमान मोहब्बत मुस्तफा सां मज़बूत आहे, एतिरे क़दर उनजो ईमान भी मज़बूत आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। तव्हां मना केर भी तेसी ताईं मोमिन न थींदो जेसी ताईं अब्बे अम्मा अहल औलाद बल्कि टोटल दुनिया जे इंसानन खां वधीक मूं मुस्तफा करीम सां मोहब्बत करण वारो न हूंदो। ऐं शुक्र आहे रब करीम जल्ल जलालुहु जो इहा मोहब्बत अल्लाह तबारक व तआला असां गरीब अहले सुन्नत व जमात जे सीने में रखी छॾी आहे। या मुस्तफा जी मोहब्बत अहले सुन्नत व जमात जे सीने में रखी छॾी आहे रब करीम। या हबीब करीम जी मोहब्बत अहले सुन्नत व जमात जे सीने जे अंदर, अहले सुन्नत व जमात जे दिल जे अंदर अल्लाह तबारक व तआला रखी छॾी आहे। दुआ घुरदी जी मोहब्बत में रब जियारे इन मोहब्बत में असांजो खात्मा फरमाए। आमीन जो दोस्तों, सल्लल्लाहु अलैहि या रसूल
खामोश न रहे, बुलंद आवाज सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारा, ईमान नालो मोहब्बत मुस्तफा जो इश्क मुस्तफा जो नालो ईमान हाणे मफहूम निकरंदो जो अल्लाह तबारक व तआला जो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू, ए मुझे मुस्तफा जा आशिको। अल्लाह सही हबीबन करीम जे इश्क सा ईमान वारन के याद कयो। ए मुझे मुस्तफा जा आशिको इत्तकुल्लाह, अल्लाह तबारक व तआला जो खौफ कयो। हबीबन करीम जो इश्क रखो था तो रब करीम जो भी खौफ कयो। वकुनू मअस सादिक़ीन, सच्चन मनन साण गड हुजो, सच्चन जी सोबत इख्तियार कयो, सच्चन जी संगत इख्तियार कयो। कूड़न जी सोबत न, जालिमन जी सोबत न। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो फला तक़उद बअद ज़िक्रा मअल क़ौमि ज़ालिमीन। जदा तो के जिक्र मिली वियो, जदा तो के कुरान मिली वियो, जदा तो के हिदायत मिली वैया, तदा तू ज़ालिमन सा उठण वेहण छॾे दे। छो जो सोबत जो असर होंदो आ, सोबत असर पंहिंजो ज़रूर ॾेखारींदी आ। हाणे सचन सां सोबत इख्तियार कर, सचन जी सोबत तुंहिंजे अंदरि एतिरो त असर कंदी, एतिरो त असर कंदी जो तोखे बि रब जो सचो बाणो बनाए छॾी। सज्जन सा सोहबत इख्तियार कर। अल्लाह फरमाए तुमसा संगत रख, उन्हनि सां मोहब्बत रख त तू भी सच्चो बणजी वींदे। अल्लाह ताला वट सच्चो ही कबूल होंदो आ, मुनाफिकियां कूड़ो कबूल कोन होंदो आ। दुआ घुरदा अल्लाह सुब्हानहु व तआला सच्चन सालिहन ऐं वलियन सां निस्बत मोहब्बत रखण जी तौफीक अता फरमाए। आमीन। जो दोस्तों ने वलियन जी निस्बत में, संगत में, सोहबत में अल्लाह तबारक व तआला एडी वडी ताकत रखी आ, वडी कुव्वत रखी आ। रब करीम जल्ल जानो जल्ल जलालो जे वलियन जी सोहबत में जो कोई दुआ जेड़ी मुराद खणी दुआ तेरी मुराद रब्बोनी जी पूरी करे छड़ी दुआ है। वली त सब वली थिया पर सबने वलियन जा वली, पीरन जा पीर सोना दस्तगीर। मेरा मुर्शिद मुहय्यीन, मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रज़ी अल्लाह तआला अन्हु आए जो ऐलानात कदमी हाज़िही अला रक़बत कुल्ल वली अल्लाह। खड़ी करे जो ही कदम अल्लाह तबारक व तआला जे सबनी वलियन जे कंध जे मथा है। सब वली सगोरा बेशक भलारा, बरकत वारा, और शान वारा, रब करीम जे कुर्ब वारा, पर जाथे वलियन जा कंध पहुंचदा है दस्तगीर जा कदम उन्हनि खां भी मथे होंदा है। एडो तो वडो शान सुहणे दस्तगीर जो रब करीम कयो आ, एडो वडो शान अल्लाह तबारक व तआला कयो आ, एडो वडो शान अल्लाह तबारक व तआला कयो जो नक्शबंदिन जे सरवान ऐं सरताज ऐं अगवान नक्शबंदी सिलसिलो नाले सां मशहूर नक्शबंदी जेका थियो आ हजरत ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद जो सुभान हजरत ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद रज़ियल्लाहु ताला अन्हु जल हजरत गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में लिस्ट छा था इरशाद फरमाए ब दफा जोर से सुभान अल्लाह चो त मां तो बुधाई दो हला।
पर फरमाइन बात बादशाह है हर दो आलम शाह अब्दुल कादिर बादशाह है हर दो आलम शाह अब्दुल कादिर सरवरे औलाद आदम शाह अब्दुल कादिर पर फरमाता बिनी जहानम जा बादशाह आहे त हजरत गौसुल आजम अब्दुल कादिर जीलानी नबियन का बाद सहाबा का बाद औलाद आदम के अंदर को सरदार आहे तो गौसुल आजम पीरन जो पीर सभी जो सरदार चलो सुभान अल्लाह बिनी जहानन जो सरदार बिनी जहानन जो बादशाह हिन जहान जो बादशाह बाबा बादशाह जी पंजे बादशाही में हलंदी बाहिया कान हलंदी मुल्क जो वाली भी थे हले से बना तो बादशाह अच्छा जो दस्तगीर जेला बुजुर्ग फरमान पर नक्शबंदी का सिलसिले नक्शबंदी सिलसिले दा अगवान हजरत ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद पर फरमान पर गौसुल आजम रजी अल्लाह ताला अन्हु जल हिन जहान जा भी बादशाह त हुन जहान जा भी बादशाह मतलब हिते भी गौस पाक जी हलंदी आहे तो हुन जहान में भी गौस पाक जी हलंदी आहे अल्लाह तो जो पीर मुझो पीर तो जो पीर मुझो पीर दरबार आलिया वीर शरीफ दरबार आलिया वीर शरीफ और एक बड़ा से मुफ्ती खलील अहमद जान सुभान अल्लाह हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जहान जा बादशाह हिन जहान जा भी बादशाह हिते भी गौस जी हलंदी आहे ताजो जहान जो उते भी गौस जी हलंदी आ तो यकीन जानो जो दस्तगीर जो मुरीद आ तंजा रब बेड़ा ही पार करे ये नतर को कादरी न दस्तगीर जा मुरीद आन बेशक है तो मुरीद होई आहे पर जे भी सिलसिले जो फकीर आ सभी जा पीर जेके भी आहे नक्शबंदी आ कादरी आ चिश्ती सोरवर्दी जितना भी सिलसिले जा बुजुर्ग आहे तू जे भी सिलसिले जो मुरीद थियो आ पर तुझे पीर जे कंध जे मथा दस्तगीर जो कदम मौजूद आहे सभी दस्तगीर जा मुरीद थियासी या कोन थियासी जो मोहर तो दस्तगीर सही हणी रहो आन विलायत की मोहर सोना गौस पाक रज़ी अल्लाह ताला हणी रहो आ मुझा दोस्त तड़हत सोने लाल लतीफ सरकार से इरशाद फरमाया हजरत बेट धनी बादशाह ले रहमत इरशाद फरमायो त पीर मुझो बादशाह बिया वली सब वजीर हला हजरत पीर दे फौजो करे फकीर सोचो मंझ शरीर सो गम गिलानी काटिए हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरबार में जेको भी जेड़ी मुराद सन आयो अल्लाह तबारक व तआला उन्हीं जी मुराद पूरी करे छड़िया दस्तगीर जी दरबार में चोर आया त अब्दाल बनदी विया रहजन आया त रहबर बनदी विया मरदूद आया त मकबूल बनदी विया बे औलाद आया त औलादी थी विया जालिम आया त आलिम बनदी विया जाहिल आया आरिफ बिल्लाह बर्दिया हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिंदी हुआ दरबारा ये नस्ब निजात को गौस पाक पंजे वक्त में ये करामतों हलाइंदो पर मुझो गौस तुझो गौस अज भी जिंदा आहे जेकर दादू बगदाद का परे आत परवाह काने का पर बगदाद वारो त दादू वारन का परे आहे कौन सुनो गौस रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमाइंदा है इन्ना यदी अला मुरीदी
कस्समाई अलल अर्द बेशक मुंहिंजो हथ पंहिंजे मुरीदनि जे मथां ईअं हूंदो आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां हूंदो आहे जियां आसमान ज़मीन जे मथां हूंदो आहे तीअं मुंहिंजो हथ बि पंहिंजे मुरीदनि जे मथां ईअं ई हूंदो आहे मुंहिंजा दोस्त पोइ जिथे बि मुरीद सॾु कंदो आहे दस्तगीर जी तवज्जो खे रब करीम ओॾां मबज़ूल फरमाए छॾींदो आहे सोणे दस्तगीर जी नज़र जॾहिं थी वेंदी आहे त पोइ ॿुॾल बेड़ा बि पार थी पवंदा इन्ही जे करे त भिट जली बादशाह रहमतुल्लाहि तआला अलैह हजरत गौस आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जी दरबार में अर्ज करे रहिया आहिनि मीरा शाह मदद थी अची ओखिय मेरा लिल्लाह लग लतीफ चवे हर बाज़ी दे मेर तू औलाद अली शेर कर का माड़ मुरीद दे मीरा शाह मदद थी तू मुहय्युद्दीन मधी आहे अब्दुल लतीफ जो वसीलो वली अज हसनी पीर हली कर का माड़ मुरीद दे नारे तकबीर हथ मथे खड़ी झूमी जी मोहब्बत नारे या गौसल आज़म साईं या गौसल आज़म साईं या गौसल आज़म साईं तेरी पहुँचे परवर ताईं तेरी पहुँचे परवर ताईं कुल पीरां दा तो पीर मेरा अर्ज़ सुनी मेरा अर्ज़ सुनी ओ मेरा अर्ज़ सुनी जो सुभान अल्लाह गौस कुतुब तेरे सलामी अबदाल कलंदर देवन गुलामी हथ मथे साईं गौस कुतुब तेरे सलामी अबदाल कलंदर देवन गुलामी कुल बलियां ते कदम तेरी सब ते नजर करम कुल बलियां ते कदम तेरी सब ते नजर करम तो दुनिया दा दस्तगीर मेरा अर्ज़ सुनी ओ मेरा अर्ज़ सुनी ओ मेरा अर्ज़ सुनी या गौसल आज़म साईं या गौसल आज़म साईं या गौसल आज़म साईं तेरी पहुँचे परवर ताईं तेरी पहुँचे परवर ताईं कुल पीरां दा तो पीर मेरा अर्ज़ सुनी
सुनी मुझो पीर मुझो पीर मुझो पीर मुझो पीर करम दी जदनी नजर करे दई चोरा को अब दल बने दई साईं करम दी जदनी नजर करे दई चोरा को अब दल बने दई सब तेरे दर ते सायल जिन माण्हू मलाइक मायल सब तेरे दर ते सायल जिन माण्हू मलाइक मायल घिन फैज़ वेंदेन फकीर मेरा अर्ज़ सुनी ओ मेरा अर्ज़ सुनी ओ मेरा अर्ज़ सुनी हथ मथे खड़ी सुभान हथ मथे खड़ी करे वरी सुभान बुढ़िया को तो पार लगावी राह भुला को राह रलावी मुझो पीर साईं बुढ़िया को तो पार लगावी राह भुला राह रलावी ए खलील है अर्ज़ा करदा ए खादिम तेरे दरदा ए खलील है अर्ज़ा करदा ए खादिम तेरे दरदा आवी हड़ बिच तो वीर मेरा अर्ज़ सुनी ओ मेरा अर्ज़ सुनी या गौसल आज़म साईं या गौसल आज़म साईं सभई मूंसां गॾिजी चओ मक़बूलियत जी घड़ी आहे दस्तगीर जी पूरी नज़र असांजे तरफ़ आहे जेका मन जी मुराद आहे सभई झोलियूं भरे करे दान कंदासीं मुझो पीर दस्तगीर दस्तगीर मुझो पीर या गौसल आज़म साईं या गौसल आज़म साईं या गौसल आज़म साईं तेरी पहुँचे परवर ताईं तेरी पहुँचे परवर ताईं तेरी पहुँचे परवर ताईं कुल पीरां दा तू पीर मेरा अर्ज़ सुनी ओ मेरा अर्ज़ सुनी ओ मेरा अर्ज़ सुनी असां सभई सोने दस्तगीर जा मुरीद अब हाओ या न वही गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु 40 साल मुसलसल सुम्हाणी जे गुज़ो असां फजर जी नमाज अदा फरमाए रहियो जे तू दस्तगीर जो मुरीद ही 5 वक्त तो पूरा पढ़ी देखार पीर जी परत करना तू मुरीद ही दस्तगीर जो सोने दस्तगीर दिस्तार बधी तू भी दिस्तार सा मथो तो सजा सोने दस्तगीर सुहारी पांजे मुंह मुबारक में छड़ाई तू भी तो सुहारी में छड़ा सोने दस्तगीर तू ने थमजर कोड बजाया सोने दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु शरीयत पाक जी पासबानी फरमाया मुहय्यीन उन्हीं जो लक़ब दीन के जिंदा करने वारो आहे तुम तो दीन जी खिदमत करे दिखार दस्तगीर जिंदगी भर दुनिया के तबलीग फरमाई मानुन के अल्लाह जो रस्तो दिखारो तू तो के हिकड़े दोस्त के नमाजी तो बनाए दिखार दस्तगीर जो मुरीद आही तो तबलीग कर हकीकी तबलीग अहले सुन्नत व जमाअत जी आहे तो नमाज की तबलीग कर तो अकीदे की तबलीग कर तो अमल नेक की तबलीग कर पर जो भी अमल सुधार तू दोस्त जो भी अमल सुधार तू जो मुआशरा पढ़े पाने सुधरी भी तो सबको पंहिंजी जिम्मेदारी को महसूस करे त मुंहिंजो जिम्मेदारी आहे मां जिम्मेदारी सां ईमानदारी सां शरीयत जो पासबान बन जा शरीयत जो सिपाही बन जा मुस्तफा जे कानून
सिपाही बन जा ऐं पोइ पाण बि कानून ते अमल करे पंहिंजे घर वारनि खे दोस्तनि खे बि हलाइण जी कोशिश करे उहो ॾींहुं परे कोन्हे को जो अमेरिका जे मथां बि इंशाअल्लाह तबारक व तआला मुस्लमान जो झंडो वञी बीहंदो ऐं जेकॾहिं तव्हांखे अहिड़ी ख्वाहिश आहे असांजे नौजवान जे दिलि जे अंदरि अहिड़ो जज़्बो आहे त असां सुन्नियत जो कमु कयूं सुन्नियत जे नाले ते पंहिंजी ताक़त कुर्बान कयूं पंहिंजी जान कुर्बान कयूं पंहिंजो माल कुर्बान कयूं सुन्नियत खे फ़रोग़ ॾियूं असां दीन इस्लाम जो कमु कयूं पोइ तव्हांजे पंहिंजे शहर में सुन्नी तहरीक आहे उन जो तव्हां साथ ॾियो अहले सुन्नत व जमात जो तव्हां साथ ॾियो जेतिरियूं बि असांजो तहरीक क़ादरी तहरीक आहे जेतिरियूं भी तहरीक असांजे पंहिंजे शहर जे अंदरि आहे तव्हां उन्हनि सां साथ ॾियो इंशाअल्लाह तबारक व तआला रब जो बि तव्हां सां साथ मदीने वारे जो बि साथ दस्तगीर जो बि साथ थी हजरत भेट धणी बादशाह आले रहमत इरशाद फरमायो त अछो बेड़ो आज जो जंहिंखे काबू लॻल हाकीर मोहर मोहम्मद मुस्तफा पुठा कमल दस्तगीर हाणे मोट मदीने जा मीर हिय उम्मत तुंहिंजे आसरे दस्तगीर जे सदके सभिनि जा बेड़ा पार थींदा रब साईं तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए जिन दोस्तनि ख़िदमत कई अल्लाह से उन्हनि जूं ख़िदमतूं क़बूल मक़बूल फरमाए अॼु जंहिं जोड़े जी शादी थी रही आहे अल्लाह से उन जोड़े खे बि सदा पाण में शाद ऐं आबाद फरमाए ऐं जे निरणनि जे तोहर जी ही सुन्नत तरीक़ो इख्तियार कयो वियो आहे अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बि शाद आबाद फरमाए ऐं अहिड़ा ख़ुशी जा ॾींहं अल्लाह से असां सभिनी मुस्लमान खे बार बार ॾिसण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक इलाहुल आलमीन असांजी हाज़िरी क़बूल फरमा मुंहिंजा रब ही नंगर न्याज़ क़बूल फरमा अचण वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा जंहिं बाबरकत महफ़िल में बग़ैर कंहिं इरादे जे असां का ख़ता थी वई मुंहिंजा रब तूं ख़ताउनि खे बख़्शण वारो आहे रहमत बे इंतहा जे सदके मिठे मुस्तफ़ा जे वसीले सां असांजी उहा मग़फ़िरत फरमा मुंहिंजा मालिक साईं अॼोकी बाबरकत महफ़िल जो सवाब हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार में तोहफ़तन हदियतन पहुचा मिठे महबूब अलैहिस्सलाम जिन वसीला जलीला सां सोने दस्तगीर जी दरबार में पहुचा हजरत महबूब मुर्शिद मलकानी घोट हजरत महबूब मुर्शिद विहड़ शरीफ वारनि जी दरबार में पहुचा ऐं जेकी उम्मत मुस्तफ़ा है सॼी उम्मत सगोरी खे जो सवाब पहुचा ऐं जन नबीयन सगोरनि खे बि इन जो सवाब पहुचा मुंहिंजा साईं तूने सभिनी जे तुरबतन के पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमा हजरत गौस पाक जे दर्जात में अञा भी तरक्की अता फरमा उन्हनि जी पाक नज़र के असां जे तरफ़ मबज़ूल फरमा मुर्शिदन जो साथ जी अॼु ताईं तूं असां खे ॾिनो आहे तीअं मरण वक़्त क़बर में ऐं मैदान महशर में ऐं जन्नत में भी हो साथ असां खे मुर्शिदन जो नसीब फरमा मुंहिंजा साईं असां सभिनि जा कर्ज मर्ज दर्द मुसीबतों दूर फरमा बीमार के शिफाई कामिला अता फरमा बेरोजगार के हलाल जा रोजगार अता फरमा सबके जे रिज़्क़ रोजी में तू बरकत अता फरमा असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफाजत असांजी सिंध सगोरी खे आबाद फरमा असांजे दाणे पानी में बरकत अता फरमा ए मुंहिंजा मालिक मिठा जल जलाल हो असांजी अदलिया असांजी इंतजामिया ऐं असांजी फौज खे तू सोभ अता फरमा जेके असांजा फौजी दोस्त असांजे सरहदन ते रातियूं गुज़ारे रहिया आहिनि मुस्लमाननि जे मथां पहरा ॾेई रहिया आहिनि मुंहिंजा मालिक साईं तू उन्हनि जी हिफ़ाज़त फरमा दुश्मननि खे दूर फरमा असांजी फौज खे तू कामिल सोभ अता फरमा दहशतगर्दियूं दूर फरमा गैर मुस्लिम जेके असांजे मथां राज करे रहिया आहिनि मौला तू उन्हनि जे मंसूबनि खे नाकाम फरमा मुंहिंजा मालिक तू मुस्लमान दुनिया जे सभिनी मुस्लमान खे यकमुश्त हिक ताक़त बना
मुझा मालिक साईं फिरके वारी जी बाह के पूरे मुल्क मजा दूर फरमा मोहब्बत ही मोहब्बतों पैदा फरमा इश्क मुस्तफा सा जिंदगी ऐं मौत असां जो सरशार फरमा मुझा मालिक असां जो मौत असां जो खात्मो ईमान कलमे कुरान दरूद सलाम इश्क मुस्तफा ते फरमा ए मुझा रब करीम असां जे मुल्क ता दहशतगर्दियों दूर फरमा जिन दोस्तन दुआ जो चयो तिन जो दुआऊं कबूल फरमा असां ने दादू शहर के अमन अमान जो गहवारो बना असां ने हिन दोस्तन के हिन जमाली बिरादरन के हमेशा खुशी आबाद फरमा हिन जे बेढ़न के बसा हिन जे घरन तरन जो खैर फरमा हिन जे सिर बचन जो खैर फरमा मुझा रब हिन दुखो जोड़े जी जेका शादी थी रही आ तो इनन के आबाद शाद फरमा इनन के नेक नरीना औलाद जो रिज़्क़ अता फरमा मुझा रब साईं जिन जो जेकी मुरादूं आहिन तू जानी तो सभिन जो पूरियूं फरमा बिहुरमत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अला नबी।